मुफ्ती साहब जै मस्जिद में 5 वक्त नमाज न थींदी हुजे उन में जुमो पढ़ण जायज़ आहे। अली हैदर महर साहब जै मस्जिद में 5 वक्त नमाज न थी थे उन में जुमो पढ़ण जायज़ आहे, छो त जुमे ऐं ईद जा जेके शराइत आहिनि उहे शराइत तक़रीबन हिके जहिड़ा आहिनि। हालांकि ईद पाण अहिड़ी जगह ते पढ़ूं था जिते मस्जिद भी न हूंदी आहे, ईदगाह हूंदी आहे, उते त काई नमाज न थींदी आहे, पर ईद नमाज थी वेंदी आहे। जुमे नमाज जे लाइ जेके शराइत आहिनि जेकॾहिं उहे शराइत पूरा आहिनि ऐं नमाज जी जेकी 5 वक्त जमात आहे उहा नथी थिए, कॾहिं हिकु नमाज थिए थी जमात सां, कॾहिं 2 थियनि थियूं, त इहा अहले इलाका जी कोताही आहे। जेके इलाके वारा आहिनि इहा उन्हनि जी कमज़ोरी आहे, उन्हनि खे इन शइ जो एहसास हुजणु घुरिजे त अल्लाह जो घर आहे, इनखे आबाद करणो आहे, 5 वक्त नमाज जी पाबंदी करनि। बाक़ी जेके जुमे जा ॿिया शराइत आहिनि जेकॾहिं उहे मुकम्मल आहिनि त पोइ उते जुमो बिल्कुलु थी सघे थो। जमात जे करे जुमे जे अंदरि कोई फ़र्क़ु न थींदो आहे।